सलाम नमस्ते दोस्तों। अॼुकल्ह तमामु हिकिड़ी कैंपेन हले पई ऐं उहा ॾाढी स्ट्रेटजी सां हले पई ऐं असांखे इहो पोर्ट्रे कयो थो वञे त सिंधी जेकॾहिं कॾहिं बि ॻाल्हाईंदो त ज़रूरु हुनजो को पंहिंजो फ़ाइदो हूंदो। छो जो अगरि उनखे फंड नथा मिलनि, हू कंहिं ग्रुप बंदी सां जुड़ियल न आहे, कंहिं पार्टी सां जुड़ियल न आहे, ऐं आम सिंधी में त शऊर थी नथो सघे, आम सिंधी ॻाल्हाए नथो सघे। ऐं अगरि उहो सिंधी ॻाल्हाए थो, अगरि उहो पढ़ियल लिखियल आहे, उन वटि का डिग्री आहे, उन वटि चलो का नौकिरी बि आहे, हू पाण जो पंहिंजो लाइफ स्टाइल उन शइ खे अफोर्ड करे सघे थो, त हू छो थो ॻाल्हाए? उनखे त तकलीफ़ न हुजणु खपे, उन वटि नौकिरी आहे, उन वटि डिग्री आहे। त अहिड़ा माण्हू जेकॾहिं ॻाल्हाईंदा त ज़रूरु इहा स्ट्रेटेजी हूंदी, इहा तव्हांजी सोच आहे। तव्हांखे लॻे थो त सिंधी जॾहिं बि वात मां लफ़्ज़ पुछंदो कुझु बि, त ज़रूरु हुनजो पंहिंजो फ़ाइदो हूंदो। ऐं जेके माण्हू ॻाल्हाइनि था उहे माण्हू सेल्फिश तरीन आहिनि, उन्हनि खे लॻंदो आहे त हू जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि ज़रूरु हुनजो को फ़ाइदो हूंदो। असां सिंधी एतिरा सेल्फिश न आहियूं। ऐं तव्हां जेकी कैंपेन हलायो पिया, तव्हां हिकु त 1000 दफ़ो हलायो, उहे तस्वीरूं उहे पिया अपलोड कयो जेके मुंहिंजूं पंहिंजूं थियल आहिनि। बिंदिया मुंहिंजी सकाफ़त जो हिसो आहे, अजरक मां मथे ते पाईंदी आहे, अजरक मर्द बि ओड़ींदा आहिनि। हू मां अजरक खे पाण सां गॾु जोड़णु ऐं पाण सां गॾु रखणु चाहींदी आहियां ऐं मूंखे ॾाढो फ़ख़ुरु थींदो आहे। इन सां को बि ऑपरेशन जी का बि मां साइन न ॾींदी आहियां। ऐं ईअं ई मां नॉर्मल बि कपिड़ा पाईंदी आहियां ऐं शलवार कमीज़ बि पाईंदी आहियां, विदाउट अजरक बि पाईंदी आहियां, ट्राउज़र शर्ट ऐं पेंट शर्ट बि पाईंदी आहियां। की मुंहिंजो लाइफ स्टाइल आहे, छो की मूंखे हिनजो फ्रीडम मिलियल आहे। मां चाहियां थी हर माण्हू खे फ्रीडम मिले। पोइ तव्हां बुरको पायो, तव्हां उन खां पोइ शलवार कमीज़ पायो, या त पोइ तव्हां रिलैक्स कपिड़ा पायो जेको तव्हांखे पसंदि अचे। सो इहे स्ट्रेटेजी जेको तव्हां 1000 दफ़ो कयो, को फ़र्क़ु नथो पए ऐं तव्हां पाण खे एक्सपोज पिया कयो। ऐं हिन डिजिटल दौर में हर कोई एक्सपोज थींदो। सो हिकु दफ़ो न 1000 दफ़ो इहे रियासत जूं आहिनि। मां त हिनखे एज़ अ कॉम्प्लीमेंट वठां थी त मुंहिंजी आवाज़ ज़रूरु तव्हांखे डिस्टर्ब करे थी, त उनजे करे तव्हां ॾाढी स्ट्रेटेजी सां इहा कैंपेन हलायो था। राति ॾींहुं मुंहिंजे पुठियां लॻा पिया अथव ऐं